सुल्तान, मूं तुंहिंजी ऐं पंहिंजी ज़िंदगी ठाहिण लाइ ही अहम फ़ैसिलो कयो आहे। सुल्तान, छा तोखे बि मूं जीअं मूंसां मोहबत आहे या न? छा तोखे बि निंड नथी अचे? जी साईं। साईं न, मां मेहरू आहियां। साईं त कॾों की मरी चुकी। ईअं न चओ। त पोइ तूं बि मूंखे साईं न चओ। तुंहिंजे लाइ मुंहिंजे मन में एतिरी इज़त आहे जो साईं जो लफ़्ज़ मुंहिंजी ज़बान ते अचो थो वञे। मां तुंहिंजी मेहरू आहियां। ऐं हा, ही मां तोखे आख़िरी भेरो फोन करे रही आहियां। ख़बर नाहे त मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजो घणा कलाक साथ ॾे। ईअं न चओ मेहरू, रब साईं मुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं बि तोखे ॾे। सुल्तान, जेकॾहिं चाहीं थो त मेहरू बेयारो मददगार न मरे त पोइ तोखे मुंहिंजो साथ ॾियणो पवंदो। आउं तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां, तूं हुकुम त कर। हा, चवंदा आहिनि हुकुम अदब खां मथां आहे, पर मोहबत सभिनी खां मथे आहे। जेकॾहिं तूं मूंसां मोहबत करीं थो त तोखे साईं जे लीके मां निकिरणो पवंदो। मां तुंहिंजे लाइ सभु कुझु करण जे लाइ तयार आहियां। त पोइ मूंसां शादी करे मुंहिंजी ज़िंदगी जो हक़दार थी वञ। सुल्तान चुप छो थी वे? जवाब दे। ऐं छा चवां? हा कर या न कर? न हा थो करे सघां ऐं नई वरी मां इनकार थो करे सघां। त पोइ मुंहिंजो कुल्हे कांदी ज़रूर थी जा। मां मरण खां पोइ बि तुंहिंजो इंतज़ार कंदसि। मुंहिंजूं अखियूं तूं अची बंदि कजा। ईअं न चओ मेहरू, तोखां सवाइ भला मां जी सघंदुसि? त पोइ जवाब ॾे न, हा या न? हा, मां इनकार कीअं थो करे सघां? महिरबानी सुल्तान, जल्द मिलंदासीं। पंहिंजो ख्याल रखजा। ठीकु आहे, तूं पंहिंजो ख्याल कर। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।